मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा कोई ॾींहुं क़ब्रिस्तान ते वञण लाइ ख़ासि करणु कीअं आहे? जीअं मसलन ॾही मरम ऐं नाई मरम, इहे ॾींहं मुक़ररु करणु बिल्कुलु ग़लति आहिनि। सिर्फ़ु नाई मरम ते ॾही मरम ते क़ब्रिस्तान ते वेंदासीं ऐं इन ॾींहुं तमामु घणा माण्हू जा टोला वेंदा आहिनि, हे ग़लति अमल आहे। क़ब्रिस्तान ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो, वेंदा कयो। ऐं साहिबा हफ़्ते में वञो, महीने में वञो, साल में वञो, तारीख़ कंहिं क़िस्म जी मुयन न कयो। तारीख़ इस्लाम में मुयन न आहे त सिर्फ़ु नाई मरम ते वेंदा कयो, सिर्फ़ु नाई ऐं ॾही ते असां वेंदासीं। अक्सर असां वटि ईअं ई आहे, तमामु वॾो मजमू पियो आहे हुते, न आहे बिल्कुलु ईअं। पूरे साल में, पूरे हफ़्तनि में, पूरे महीने में कहिड़े टाइम बि वञी सघो था ऐं अहिड़ी तरह क़ब्रिस्तान ते बार बार वेंदा कयो ताकी तव्हांखे मौत यादि अचे। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे घणियूं धीअरूं हुयूं। बाज़ माण्हू चवंदा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सिर्फ़ु हिकु धीउ हुई। जेके चवनि था नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकु धीउ हुई, हिकु नंबर जा कूड़ा आहिनि। हिकु नंबर जा छा आहिनि? हिकु नंबर जा कूड़ा आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 4 नियाणियूं हुयूं, ज़ैनब, रुक़ैया, उम्मे कलसूम, फ़ातिमतु ज़हरा सलामुन अलैहा। हे 4 नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नियाणियूं। ऐं जेके चवनि था नाहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सिर्फ़ु हिकिड़ी जेको नियाणी हुई, अल्लाह जो कसम आहे उनजे हिकिड़े किताब में न दर्जननि किताबनि में अंदरि लिखियल आहिनि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 4 नियाणियूं आहिनि। यार क़ुरान जो हिकिड़ो वॾी टाइटल आहे। अल्लाह ताला फरमायो, ए नबी पंहिंजी नियाणियुनि खे पर्दो करायो। हे अल्लाह ताला जमा जो सीगो ॻाल्हायो। अल्लाह ताला ईअं न फरमायो त पंहिंजी हिकिड़ी धीउ खे पर्दो करा, अल्लाह ताला जमा जो सीगो ॻाल्हायो। अल्लाह ताला फरमायो, ए नबी पंहिंजी नियाणियुनि खे पर्दो करायो। वॾे में वॾो दलील क़ुरान हकीम खां आहे। ॿिए नंबर ते तमामु घणे कुतुब जे अंदरि लिखियल आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 4 नियाणियूं हुयूं। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।